सिंधी पढ़ण सिखो। प्यारा वारो, छा तव्हांखे ख़बर आहे त अलफ़ जे 52 अखरनि मां बग़ैर नुक़्तनि वारा अखर केतिरा आहिनि ऐं कहिड़ा आहिनि? उहे आहिनि 18 अखर। अचो त पढ़ूं। अलफ़, हे, दाल, रे, सीन, स्वाद, तूए, ऐन, काफ, खे, गाफ, घे, लाम, मीम, औणे, वाह, हे, हमज़ो। इहे हुआ बग़ैर नुक़्तनि वारा अखर। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।